दोस्तों, सिंध वासियों, जिए सिंधु देश, जिए साईं GM सैयद। अॼु मां सिंधी क़ौम सां मुखातिबु आहियां ऐं सिंध जी जेका सूरत हाल आहे पाण सभिनि जे अॻियां ऐं कहिड़ी हिकिड़ी बेवसी ऐं करब मां सिंधी क़ौम गुज़रे पई। तारीख़ जे हिकिड़े भयानक दौर में बदतरीन ग़ुलामी ऐं ग़ुलामीअ खां बि वधीक जॾहिं कंहिं क़ौम जो वजूद ई ख़तरे में हुजे, क़ौमी वजूद ख़तमु करण जूं साज़िशूं अमल हेठि हुजनि, मां सम्झां थो त इहा सूरत हाल ग़ुलामीअ खां वधीक ख़राबु ऐं बदतर आहे। सिंधी तारीख़ जी हिकिड़ी एॾी वॾी अज़ीम क़ौम जिन जी ज़ुबान, तहज़ीब ऐं माणपे वारियूं जेके रिवायतूं ख़सलतूं सिंधी क़ौम में सिंधी वतन में आहिनि, उन अज़ीम क़ौम खे अॼु जेको ख़तरो दरपेश आहे, मां सम्झां थो त उन जो इदराक असांजी क़ौम खे हुजणु घुरिजे। क़ौम जे बाशऊर माण्हुनि खे, नौजवाननि खे, पढ़ियल लिखियल जेका असांजी आबादी आहे या ॿाहिराड़ीअ जा जेके माण्हू आहिनि, उन्हनि में इहो अहसासु हुजणु घुरिजे त अॼु जंहिं बदतरीन सूरत हाल जो शिकार सिंध आहे, उन जा बुनियादी सबब कहिड़ा आहिनि, कहिड़ा रीज़न, कहिड़ा कारण आहिनि जो सिंध बदतरीन ग़ुलामीअ जे दौर मां पई गुज़रे। सभ खां पहिरें सिंध अंदरि बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु सिंध जूं जेके बि क़ौम परस्त धुरियूं आहिनि, अॻुवाण आहिनि, उन्हनि गॾियल तौर ते बहरिया टाउन जी जेका वालार आहे, यानी सिंध जे मथां पंजाब जी बालादस्ती वालार ऐं सिंध खे तक़सीम करण जूं जेके साज़िशूं आहिनि, उन्हनि साज़िशुनि में बहरिया टाउन ऐं DH तरफ़ां जेका वॾा वॾा शहरी मनसूबा अॾे ऐं वालार जे लाइ जेका साज़िश कनि पिया, उहे उनजो हिसो आहिनि। पर बावजूदि इन जे सिंध जे क़ौम परस्त धुरियुनि गॾियल तौर ते बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु जेका एहतजाज करण जो फ़ैसिलो कयो आहे 6 तारीख़, सिंध जे हर बाशऊर माण्हूअ खे, सिंध जा पुट हुजनि, सिंध जूं धीअरूं हुजनि, शहर में रहंदड़, कराची में रहंदड़ ख़ासि करे जेके सिंधी आहिनि ऐं जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी आहिनि, जिन खे असीं उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी चऊं था, उन्हनि समूरनि जो इहो फ़र्ज़ु आहे त उहे हर सूरत में, कंहिं बि हाल में इन बहरिया टाउन जे सिंध दुश्मन मनसूबे ख़िलाफ़ु सिंध जे सियासी अॻुवाणनि ऐं पार्टियुनि ऐं धुरियुनि तरफ़ां जेका एहतजाज जो सॾु ॾिनो वियो आहे, उन में न सिर्फ़ु पाण शामिलु थियनि, पर जिन खे बि ख़बर नाहे हिन महिल ताईं पंहिंजे पाड़े ओड़े दोस्तनि यारनि, पंहिंजे वाक़ुफ़कारनि खे, उन्हनि खे सभिनी खे वठी ऐं इन प्रोग्राम में, इन एहतजाज में ज़रूरु शामिलु थियनि। छाकाणि त सिंध जी सियासी ॿधी एकता जी इहा तक़ाज़ा आहे त न सिर्फ़ु उहे पार्टियूं ऐं तनज़ीमूं जेके इन इतिहाद में आहिनि, जिन गॾियल तौर ते सॾु ॾिनो आहे, पर जेके इन इतिहाद में न आहिनि, जेके ॿाहिरि वेठियूं आहिनि धुरियूं, या जेके माण्हू आम जेको माण्हू सियासी कंहिं पार्टीअ सां वाबस्ता कोन्हे को, पढ़ियल लिखियल माण्हू आहे, उन्हनि जो बि इहो फ़र्ज़ु आहे त उहे कंहिं बि सूरत में इन प्रोग्राम में शामिलु थियनि। छाकाणि त
इन ते मां ॻाल्हाए चुको आहियां अॻु में बि त बहरिया टाउन ऐं DHA जे मार्फत पंजाब जेका वालार थो करे, सिंध जी वालार, उहा ख़तरनाक सूरत हाल आहे। छाकाणि त इन में सिंधी क़ौम पंहिंजे वतन में हिकिड़ी हक़ीर अक़िलत थी वेंदी, पर सिंध जो वतनी जेको तशख़ुस आहे उहो बि ख़तमु थी वेंदो। ऐं सिंधी क़ौम जो वजूद जीअं त पंहिंजे ई असीं वतन में, पंहिंजे ई सिंध में सिंधी हिकिड़ी अक़िलत थी वञूं, इन खां वधीक जेका भयानक सूरत हाल ॿी कान्हे का। नंबर 2 त ग़ुलामी असां सां अहिड़ो वेधन कई आहे, अहिड़ो हशर कयो आहे, जो वेचारप ऐं निधण काइप जो जेको यानी राज आहे सिंध जे मथां, जेका अंधकार जेका सिंध जे मथां लागू आहे, उन जा हर ॾींहं ते, हर घड़ीअ, हर यानी महीने, हफ़्ते, साल में अहिड़ा कम ऐं वाक़िया थियनि था पिया जो माण्हू ॿुधे थो, ॾिसे थो, मथे खे हथ ॾेई थो वेहे त दुनिया जी का अहिड़ी क़ौम जेका पंहिंजे वतन में इन हद ताईं बेवस ऐं लाचार आहे जो अखियुनि जे अॻियां शयूं थियनि पियूं, मामला थियनि पिया, असीं कुझु ई नथा सघूं, असीं ॻाल्हाए नथा सघूं, असांखे क़ैद कयो वियो आहे आइननि जे नाले में, कानूननि जे नाले में, रियासत जे नाले में, मज़हब जे नाले में, पाकिस्तानियत जे नाले में। अहिड़ो हिकिड़ो जबर आहे असांजे मथां जो असां यानी माण्हू खेरो थी थो पए, ॾिसे थो, ॿुधे थो, करण जी असां में यानी उन शइ खे रोकण जी उहा सघ, उहा सलाहियत या उहो इरादो ई कोन थो महसूसु थिए। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो हिकिड़ो जेको वाक़ियो थियो आहे त सिंध हाई कोर्ट जे 2 जजनि हिकिड़ी जजमेंट ॾिनी आहे, जंहिं मूजिबि 2018 खां जिन बि माण्हुनि कमीशन पास करे ऐं नौकरियूं वरितियूं आहिनि 2018 खां, उन्हनि समूरनि माण्हुनि खे यानी उन फ़ैसिले खे इन्हनि कालादम करार ॾेई, यानी 2018 खां पोइ लॻभॻि 4,500 खां 5,000 माण्हू, सिंधी माण्हू जिन खे नौकरियूं मिलियूं आहिनि, जिन में 1783 सिर्फ़ु डॉक्टर आहिनि, अहिड़ा ॿिया खोड़, यानी 4,500 खां 5,000 सिंधी माण्हू जेके आहिनि उहे हाई कोर्ट जे इन जज मोहम्मद सलीम जैसर आहे हिकिड़े जो नालो, ॿिए जो ज़ुल्फ़कार अली ख़ान आहे, उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी थो लॻे। इन्हनि हिकिड़ी जजमेंट ॾिनी आहे त हिकिड़े माण्हूअ उते को वकील आहे, को सिंधी आहे, उहो बि निभागो, उन जेको आहे केस रखियो त बाबा 3 हिकिड़ियूं जेके आहिनि से डॉक्टरियाणियूं आहिनि जिन कमीशन जो लिखत में जेको इम्तिहान त पास कयो, पर वर्बल जेको उन्हनि जी टेस्ट ई उन में उहे फेल थियूं आहिनि। इहो केस खणी वियो, नतीजे में जजनि वरी उहो जीअं चइबो आहे न आकह खे घुमरी ॾेई छॾी त बाबा 2018 खां वठी जेके माण्हू आहिनि सभु डिसमिस, इहो फ़ैसिलो कालादम। नतीजे में मां सम्झां थो त इहा मुआशी तौर ते मुआशी दहशतगर्दी आहे। 5,000 सिंधी ख़ानदान हाणे रुली वेंदा। यानी ॿियो त इन फ़ैसिले जो को तुक जेको हुजे, को लाजिक, को इख़्लाक़ियात हुजे, को दलील को हुजे, यानी तव्हां ॾे हिकिड़ो केस थो अचे त बाबा 3 डॉक्टरियाणियूं आहिनि, उन्हनि जेकॾहिं रिटन टेस्ट पास कई आहे ऐं उन वर्बल जेका उन्हनि जी टेस्ट में फेल थियूं आहिनि, त तव्हां उन ते जजमेंट ॾियो न। इहो कहिड़ो आहे त 2018 खां वठी जेके बि यानी इन में कमीशन जिन पास कया सभिनी खे तव्हां घर भेड़ो था कयो। हाणे मां सिंधी क़ौम जे अॻियां हिकिड़ी ॻाल्हि थो रखां, या ख़ुदि इहे जज जेके आहिनि जेकॾहिं ॿुधनि मूंखे, मोहम्मद सलीम जैसर साहिबु तव्हां ॿुधो ऐं ज़ुल्फ़कार अली ख़ान तव्हां बि ॿुधो। कुझु ॾींहं अॻु में लियाकत अली जतोई प्रेस कॉन्फ्रेंस कई, वावेला कई त बाबा फलाणो जेको माण्हू आहे उन 25 करोड़ या 30 करोड़ ॾेई करे क़ौमी असेंबलीअ जी शायदि जेका सीट आहे, मूंखे क़ौमी आहे या सूबाई, पर शायदि क़ौमी असेंबली जी सीट हुन वरिती आहे 25 करोड़ या 30 करोड़ ॾेई। हाणे जेकॾहिं इहो फ़ैसिलो करण जे लाइ को वकील अचे थो हिननि 2 जजनि ॾे, मोहम्मद सलीम जैसर साहिबु तव्हां ॾे माण्हू अचे थो ऐं ज़ुल्फ़कार अली ख़ान तव्हां ॾे बि, त बाबा हिकिड़ी सीट क़ौमी असेंबलीअ जी पाकिस्तान जी जेका तहरीक इंसाफ़ वारी पार्टी आहे उन्हनि विकिणी आहे, उहो माण्हू जेको आहे पैसा ॾेई करे उन सीट वरिती आहे।
हाणे इन केस खे तव्हां इहा जजमेंट ॾींदो त इन जे आड़ में तव्हां क़ौमी असेंबली जी सॼी क़ौमी असेंबली जेका आहे उहा डिज़ॉल्व था कयो ऐं हुकूमत बर्ख़ास्त आहे। छा इहो पॉसिबल आहे या ईअं थियणु घुरिजे त हिकिड़े माण्हूअ या अहिड़ा खोड़ माण्हू हूंदा, 5 माण्हू हूंदा, 10 माण्हू हूंदा जिन पैसा ॾेई करे जेकॾहिं क़ौमी असेंबली जी सीट वरिती आहे पार्टीअ खां या सिंध असेंबली जी का निशस्त उन्हनि वरिती आहे त उन 1-2 सीटुनि जे करे छा तव्हां क़ौमी असेंबलीअ खे ख़तमु कंदो? इहो डिसीशन कंदो या इहो उनजे ज़िम्मे में अचे थो? त 3 जेकॾहिं डॉक्टरियाणियूं आहिनि उन्हनि खां जेकॾहिं रिटन उन्हनि पास कई आहे वर्बल जेकॾहिं त उन में जजमेंट कहिड़ी थियणु घुरिजे? इहा थियणु घुरिजे त बाबा तव्हां जेको आहे वरी अप्लाए कयो, तव्हां वरी कमीशन जे अॻियां वेहो, तव्हां वरी जेको आहे सो इम्तिहान में जेको आहे सो वेहो, जेकॾहिं पास थी था वञो त तव्हांखे जेको आहे नौकिरी मिलंदी, जेके नथा थी सघो त ख़तमु ॻाल्हि। त इन जे बजाए तव्हां 2018 खां वठी सभिनी खे 5000 माण्हू यानी ख़ानदान जेके आहिनि 5000 सिंध जा उन्हनि खे जेकर तव्हां रोले था छॾियो त इहो फ़ैसिलो मां सम्झां थो त इंतिहाई बदनीयतीअ ते ॿधलु आहे। असां नथा चाहियूं त कोई रियासत ऐं पाकिस्तान को सिंधी माण्हुनि जे लाइ को माखीअ जा जेके दरिया वहाईंदो, पर हे जेके थोरा घणा माण्हू पढ़ी लिखी के ग़रीब मिसकीन ऐं वञी जेको आहे सो कमीशनूं पास कनि था, उन तरीक़े जी जजमेंट तव्हां ॾियो था। मां थो चवां त इहा जजमेंट को पंजाब में अगरि पंजाबी जज जे करे ॾिया न त उनखे हींअर जेको टंगो टाली करे कोर्टुनि मां कढी लतूं हणी ॿाहिरि उछलियो वञे हा। मुमकिन ई कोन्हे त पंजाब में को जज जेको आहे अहिड़े क़िस्म जी जजमेंट ॾिए त 2013 खां वठी जेके 5000 ऐं जेको 7000 पंजाबी आहिनि उन्हनि खे जेको आहे तव्हां नौकरियुनि मां कढी छॾियो, इहो मुमकिन ई कोन्हे को। पर जीअं त मूं चयो त सिंध एॾी निधणकी आहे, यानी हद थी वई त केस हिकिड़ो आहे, काॾे मुंहुं मरियम जो काॾे टंडो अलाए यार बाबा, 3 डॉक्टरियाणियूं उहे बि जेकॾहिं अॼु ॿुधंदियूं हुजनि त बाबा तव्हांजो केस जी नोयत इहा आहे, भली तव्हां नाजाइज़ थी आहे, इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे त तव्हांखे ॿीहर कमीशन जे इम्तिहान में विहारियो वञे, तव्हांजे पंहिंजे मर्ज़ीअ सां माण्हू जेके तव्हांखे ॿुधनि, तव्हां खां जेके इम्तिहान वठनि, तव्हां खां जेके टेस्ट वठनि, उन में जेकॾहिं पास थियो था त तव्हांजो हक़ आहे तव्हांखे नौकिरी मिले। जेकॾहिं नथा थियो तंहिंजो मतिलबु इहो थोरी आहे त तव्हां टोटल जेको आहे 2017 खां वठी जेके माण्हू नौकिरियुनि में आहिनि उन्हनि सभिनी खे जेको आहे सो लत हणी थुॾो हणी हिकिड़े ई धक में जेको आहे सो कढियो वञे। इहो इन करे त सिंध बदतरीन ग़ुलामीअ जो शिकार आहे, ज़िलत जो शिकार आहे। उन खां पोइ ॿी ॻाल्हि त वापडा जे अंदरि यानी अचनि पियूं रिपोर्टूं अचनि पियूं त वापडा या सिंध जा ॿिया जेके इदारा आहिनि उन्हनि में निजकारीअ जे नाले में रिटायर फ़ौजियुनि खे उन्हनि खे मुक़ररु कयो पियो वञे मुख़्तलिफ़ इदारनि में, जेके यानी मूंखे इहा अॻ जी रिपोर्ट आहे त कराचीअ में जेके बि फैक्ट्रियूं आहिनि, कारखाना आहिनि, मिलूं आहिनि, सिक्योरिटी जे नाले में मेजर रैंक जा जेके माण्हू उन में रिटायर फ़ौजी जेके आहिनि विहार अथनि, जेके वेठा आहिनि लठ खयों त सिंधियुनि जी कराचीअ जे कारखाना, फैक्ट्रियूं, मिलूं, ऑफिसूं उन्हनि में नौकिरियुनि ते पाबंदी आहे, मज़दूरी नथी ॾिनी वञे। यानी सिंधी माण्हू कंहिं कारखाने में वेंदो उहो फ़ौजी वेठो आहे ऐं रिटायर फ़ौजी वेठो आहे ऐं सिंधी जेके आहिनि से उन्हनि खे कढी था अचनि। केतिरा वाक़िया आहिनि, माण्हुनि जा विड़िया आहिनि। कराचीअ में नौजवान वञनि था बेरोज़गारी जे करे, सिंध में पाणी कोन्हे को, पाणीअ जी हालति इहा आहे त लाड़ ऐं उत्तर जा केतिरा ई ज़िला जेके आहिनि उहे पाणीअ खां मुकमल महरूम आहिनि। पाणी माहिर चवनि था त जॾहिं फसलनि जी पोखाइदी थिए त सिंध में ख़ुशूसन जेको लाड़ जो जेको असांजो पट आहे, लाड़ पट में पहिरें फसलनि जे पोखाई जी मुंद ईंदी आहे, पोइ विचोलो, पोइ सिंध जो उत्तर, पोइ पंजाब। यानी पहिरें ज़रूरत सिंध में सिंध जे लाड़ वारनि माण्हुनि खे आहे, जेके बदीन, ठट्टो, टंडो मोहम्मद ख़ान ऐं थर जा जेके इलाइक़ा आहिनि, इते पाणीअ जी ज़रूरत आहे। छाकाणि त पोखाई थिए, जेकॾहिं पोखाईअ जी मुंद वई त पोइ पाणी ॾींदा तॾहिं कंहिं बि कम जो कोन्हे को। हाणे पंजाबियुनि ॻंढा ॾेई छॾिया आहिनि मथे, पंजाब जंहिंखे हींअर पोखाईअ जी उन्हनि जी मुंद बि कान्हे का, उते ॻंढा ॾेई पाणी रोके पंहिंजे फसलुनि खे बेवजह जेको आहे पाणी ॾियनि पिया। पर सिंध जो लाड़ पट ख़ुशूसी तौर ते ऐं उत्तर जे पासे शहदाद कोट आहे, कंबर आहे, इहे जेके सारियाला असांजा इलाइक़ा आहिनि, उते जेको आहे सो सिंधी माण्हुनि खे पाणीअ जी ज़रूरत आहे, उहो पाणी नथी ॾिनी वञे।
हिन शिकारपुर खां वठी तव्हां सॼो जेको आहे सो दादूअ ताईं अचो या लाड़ जा जेके मूं तव्हांखे ॿुधाया ज़िला त पाणी जेको आहे दरिया खे तव्हां घुटो ॾेई करे पाणी पंजाब सिंध जो रोके छॾियो आहे। कारखाननि फैक्ट्रियुनि में मिलुनि में सिंधी माण्हुनि ते नौकिरियुनि जी जेका पाबंदी आहे। वापडा जे इदारनि खां वठी जेके बि इदारा आहिनि उते तव्हां फ़ौज विहारे छॾी आहे, उते बि सिंधी माण्हुनि खे नौकिरी न मिलंदी। उन खां वधीक ख़तरनाक सूरत हाल इहा आहे त सिंध में बहरिया टाउन ऐं DHA, हाणे DHA ते माण्हू घटि था ॻाल्हाइनि छाकाणि फ़ौजियुनि जो जेको इदारो आहे, हिते थोरो पघर बि अचे थो, पर बदमाशी सॼी फ़ौजियुनि जी आहे। ऐं बहरिया टाउन वारो हे जेको मलिक रियाज़ आहे, इहो ख़ुदि फ़ौज ऐं पंजाबी इस्टेब्लिशमेंट जो मुआशी मोहरो आहे। इन जे मार्फत हो सिंध में इन्वेस्टमेंट था कनि। इन जे मार्फत इन्वेस्टमेंट नेगेटिव, माना शहर ॾियो ऐं धारियुनि खे उते आबाद कयो। तंहिंजे करे हे जेका DHA आहे, जेको फ़ौजियुनि जे तरफ़ां आहे, फ़ौजियुनि जो जेको डिफेंस हाउसिंग अथॉरिटी, इहा इंतिहा दर्जे जी सिंध दुश्मन हिकिड़ो इदारो आहे। अहिड़े ई तरीक़े सां बहरिया टाउन आहे। इन जे लाइ मां सम्झां थो त सिंध जे माण्हुनि खे हाणे हिकिड़ो ॿियो बि फ़ैसिलो करिणो पवंदो त पंजाब असांखे एजेंडाऊं ॾिए, मुख़्तलिफ़ एजेंडाऊं ॾिए, कॾहिं पाणी ब्लॉक करे असीं पाणीअ पिया रड़ियूं कयूं, यां पाणी कोन्हे को, वरी धारी आबादी नज़र अचे असांखे, ओचितो ख़बर पए त अड़े भाई सिंध जो को नंढो को ॻोठु आहे, उते बि धारी आबादी आहे, वरी असां उते पिटको कयूं, वरी धारी आबादी खां पोइ वरी साईं डोमिसाइल जो मसइलो अचे, वरी को जेको आहे वापडा बि नौकिरी जो मसइलो अचे, वरी बहरिया टाउन ते किथे ॻोठ ते कब्ज़ो थी वियो, वरी HDA वारनि जे DHA वारनि तरफ़ां वरी किथे कंहिं जबल ऐं कंहिं जेको आहे कुंड ते कब्ज़ो थियो। यानी असां इन्हनि इनफ़रादी एजेंडाउनि ऐं मसइलनि जे पोयां डुड़ंदा रहूं ऐं पंजाब असांखे पंहिंजे आङुरियुनि ते हीअं नचाईंदो रहे, पर असीं कुल जेको आहे उनखे छो नथा सम्झूं। असल में बुनियादी ॻाल्हि जेका आहे न, सिंधीअ में चवंदा आहिनि त ॻाल्हि जे वठिजे ॻाटे खे धड़ भली पोइ धिका खाए। ॻाटो ॻाल्हि जो कहिड़ो आहे? ॻाटो ॻाल्हि जो इहो आहे त बाबा इहो बहरिया टाउन, इहा जेका असां HDA जेका आहे, DHA मां HDA थो चवां घड़ी हुनखे, DHA जी जेका आहे, इहा दरिया जो मसइलो, सिंधी माण्हुनि जी अकिलियत जो मसइलो, सिंधी ॿोलीअ जो मामिलो, सिंध जी तहज़ीब खे, सकाफ़त खे तहस नहस करे छॾियो अथनि। जेका हिकिड़ी अज़ीम ऐं क़दीम असांजी जेका क़ौम आहे, सियासी जेको जबर आहे, मुआशी जेको इस्तेहसाल आहे, हा इन्हनि समूरनि मामलनि जा पेरा खणजनि, पेरा वञनि केॾे था। चोर रुगो कंहिं ॻोठ में असांजी चोरी कंदो आहे न, त बि पेरीअ खे घुराईंदा आहियूं, बाबा पहिरों खण, हे केॾे थो वञे। का साज़िश ॻोठ में थींदी आहे त ॻोठ जा सियाणा माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे त अहिड़ो फलाणो जेको आहे न साज़िशी आहे, साज़िशी खे पकड़ियो, किथे उहो त कोन पियो जेको हराम पई करे। तंहिंजे करे सिंध जे वजूद जे ख़िलाफ़ु जेकियूं बुनियादी क़िस्म जूं इहे समूरियूं जेके शयूं आहिनि, सियासी जबर खां वठी मुआशी इस्तेहसाल ताईं, सिंधियुनि खे अकिलियत में तब्दील करण ताईं, सिंधियुनि खे बेवस करण ताईं, अहिड़ा कोर्टुनि जा फ़ैसिला हे जज पंजाब में फ़ैसिलो कंदा त हींअर उघाड़ो करे हिननि खे जेको आहे डुड़ाए कढंदा। पर सिंध आहे इन करे जेको आहे वॾे माना हुन सां जेको आहे इंतिहा दर्जे जी हिकिड़ी बदनीयतीअ ते मुबनी जेको फ़ैसिलो आहे। सो मां थो चवां त बुनियादी तरह हिननि समूरनि मुसीबतुनि जो जेको हल ऐं जेको सबबु आहे, बुनियादी पहिरियों त उन ते अचूं न, सबबु जेको आहे सो इहा रियासत आहे, पाकिस्तान आहे। हाणे माण्हू ॻाल्हाईंदा, मां खोड़ दोस्तनि खे ॾिसां थो, चई जेको बहरिया टाउन वारो आहे, पोइ फलाणो फलाणो, पोइ चई सघारा इदारा या सघारा जेके माण्हू, सघारियूं शख़्सियतूं हिननि जे पोयां आहिनि। बाबा ॻाल्हायो न, सघारा केरु आहे? फ़ौज आहे। पाकिस्तान जे करे सिंध जो वजूद मुकमल फना पियो थिए। यानी सिंध जी डेमोग्राफी जी सूरत हाल इहा आहे त 40% खां वधीक गैर सिंधी सिंध में आबाद कया विया आहिनि, रोज़ानो अचनि था। यानी अफ़गाननि खां वठी पठान, वाना वज़ीरिस्तान, तव्हांजा जेके रोहिंग्या, ॿियनि मुल्कनि जा, ॿियनि सूबनि जा। हाणे इहो सभु कुझु जॾहिं चओ था त पाकिस्तान जी नंबर 1 जेका बदमाश फ़ौज बि आहे, नंबर 1 दहशतगर्द ISI बि आहे, त पोइ रोहिंग्या 3 लख 4 लख कीअं पुॻा कराचीअ में? तव्हां पाण था न, फ़ौज ISI ऑर्गनाइज़ तरीक़े सां मुख़्तलिफ़ माफ़ियाउनि ग्रुप ठाहे उन्हनि जे मार्फत बि धारिया आणे न कराचीअ में। छाजे लाइ? सिंधी क़ौम खे अकिलियत में तब्दील, लाहौर चुंदा वठी वञो। ईअं मां तव्हांखे ॿुधायां त
ट्विटर स्पेस ते पंजाबी हिकिड़े हंधि वेठा मूंखे जेको आहे मौक़ो मिलियो उन्हनि खे मूं चयो त बाबा तव्हां पंजाबी इहा ॻाल्हि गवारा कंदो त पाकिस्तान जे नाले में लाहौर शहर जी जेका पॉपुलेशन आहे आबादी आहे उन में 20% तव्हांजी जेको आहे पंजाबी ॻाल्हाईंदड़ हुजनि बाक़ी 80% ॿिया हुजनि तव्हां क़बूल कंदो अहिड़े पाकिस्तान खे पोइ असां छो था ईअं कयूं या तव्हां क़बूल कंदो त पंजाब जी जेका डेमोग्राफी आहे उन में 30% पंजाबी हुजनि 70% ॿाहिरियां माण्हू अची वञनि क़बूल कंदो अहिड़े पाकिस्तान खे 5 मिंट बि कोन क़बूल कंदो त पोइ सिंध जे वजूद जे ख़िलाफ़ु जेके साज़िशूं थियनि पियूं मुआशी इस्तेहसाल जागीरदारी असांजे ॻिचे में विधी वई आहे बुनियाद परस्ती असांजे ॻिचे में विधी वई आहे नसल परस्ती असांजे ॻिचे में विधी वई आहे सिंध जे वजूद खे तव्हां खाओ पिया सिंध जे वजूद जे ख़िलाफ़ु साज़िशूं पिया कयो मुआशी तौर ते इस्तेहसाल ऐं जेको तव्हां कयो आहे असां हद थी विया हली तंहिंजे करे मां सिंध जे माण्हुनि नौजवाननि खे जेके ॿुधनि था सियासी कारकुन उन्हनि खे थो चवां न हिकिड़ी ॻाल्हि असांखां बि गुम थी विया हली पाण जेके वेठा आहियूं तव्हां जेके ॿुधो पिया मां जेको वेठो आहियां कॾहिं कॾहिं माण्हू ॻाल्हाईंदो आहे ॻाल्हाईंदे उहा पॉइंट विसरी वेंदी आहे हली अड़े यार ॿुध मूं छा पे चवणु चाहियो ईअं सोचींदो आहे माण्हू पर उहा ॻाल्हि विसरी वेंदी आहे हली या कंहिंखां पुछिजे त यार उहो फलाणो जेको हमराह आहे उनजे भाउ जो नंढे भाउ जो नालो छा आहे या वॾे भाउ जो या पीउ जो हाणे उहो नालो तव्हांजे दिमाग़ में हूंदो ज़ुबान ते न पवंदो यार ॿुध यार बीजे यार सभु ईअं पियो कंदो असां वटि सिंध जे सियासत में ग़ुलामीअ जे ख़िलाफ़ु जेको अहसासु आहे न उहो विञाइजी वियो आहे असांखां हे सभु वेठा आहिनि जेके बि धरणो हणण असांजा दोस्त मां तनक़ीद नथो कयां हींअर इन बुनियाद ते हिकिड़ो सुठो कमु कनि पिया पर ग़ुलामीअ जे ख़िलाफ़ु जदोजहद वारो जेको अंसर आहे असां वटि अहसासु आहे उहो गुम थी वियो आहे असांखां ख़बर ई नथी पए हे सभु जुज़वियात ॻाल्हायूं था त बाबा सिंधी क़ौम खे अक़िलियत में तब्दील करण जे लाइ बहरिया टाउन हे जेके DH सियासी जबर मुआशी इस्तेहसाल हे साज़िशूं मकारियूं पंजाब सभु कुझु पर ग़ुलाम बि आहियूं इहा बि ॻाल्हि सम्झ में अचे थी पर ग़ुलाम खां पोइ छा कजे आज़ादीअ जे लाइ गॾु थिजे आज़ादीअ जी ॻाल्हि कजे आज़ादीअ जे लाइ जदोजहद कजे इहो असांखां ईअं विसरी वियो आहे हलो जीअं ॻाल्हाईंदे असांखां कुझु जेके नाला विसरी वेंदा आहिनि तंहिंजे करे मां सम्झां थो त जेके गुमराह माण्हू आहिनि यानी हिकिड़ो त जागीरदार आहे दलाल आहे इन ते को सुवालु कोन्हे को ॿियो नसल परस्त आहे सिंध दुश्मन आहे इन ते को क्वेश्चन कोन्हे को बुनियाद परस्ती सिंध जे वजूद जे ख़िलाफ़ु आहे इन ते बि का ॿी राय कान्हे का पर हिकिड़ा माण्हू गुमराह उहे आहिनि जिन खे ग़ुलामी सम्झ में नथी अचे ॾिसनि पिया हे जेका कुझु महसूसु आहे थिए पई आहे ग़ुलामी पर ग़ुलामीअ जो अहसासु मरी वियो आहे हुननि वटि ऐं ग़ुलामीअ जे ख़िलाफ़ु जदोजहद जे लाइ जेका शइ करणु घुरिजे हिकमत अमली उहा फ़िलहालु दिमाग़ में नथी अचे दिलि में बि नथी अचे उहा जेका अचे बि थी त चवंदा आहिनि दिमाग़ में अचे थी ज़ुबान ते नथी अचनि तंहिंजे करे हे जेके गुमराह कंदड़ शयूं आहिनि मां वरी बि रिपीट थो कयां बार बार चवां थो सिंध जे नौजवाननि खे त बाबा जेसीं ताईं हिननि समूरनि मुसीबतुनि ज़िलतुनि ग़ुलामीअ जो सबबु पाकिस्तान जी रियासत आहे जेसीं ताईं हिन पाकिस्तान खे न टोड़ींदासीं सिंध जी आज़ादी जेसीं ताईं असीं नथा वठूं सिंधु देश नथो ठहे उन वक़्त ताईं पंजाबियुनि खे बि हाणे टाइम थो खपे उहो वेझो जे पुॻाइनि ईंदड़ 5-10 सालनि खां पोइ धारी आबादी एतिरी आणींदा जो सिंध हिकिड़ो त डिवाइड तक़रीबन ज़हनी तरह करे छॾी अथनि रुॻो ऐलान करिणो बाक़ी आहे ऐं पोइ हे जेके असांजा जेके हमरा अचनि न धरणा बरणा हे धरणा त चाहे सोचींदा बि कोन इहो ऐं पीपुल्स पार्टी जे जागीरदारनि खे हे सभु टंगो टाली करे जेको आहे फ़ौज जेको आहे परे करे छॾंदी तंहिंजे करे इन खां अॻु जो वक़्तु मुकमल असांजे हथनि मां निकिरी वञे अचो बीहो नुक़्ते नज़र ते बीहो बुनियादी सबबनि ते बीहो ऐं बुनियादी सबबनि जे हल ते जेको आहे गौर कयो इन करे मां 2 लफ़्ज़नि में सिंधी क़ौम खे चवां थो त बुनियादी सबबु जेको सिंध सां जेका बि वेदन थिए थी न उनजो बुनियादी सबबु पाकिस्तान आहे ऐं इन बुनियादी सबबु जेको ग़ुलामी आहे उनजो हल इहो आहे त सिंध जी आज़ादी जे लाइ सिंधु देश जी आज़ादीअ जे लाइ क़ौमी तहरीक सां जुड़िजे जदोजहद कजे जेकॾहिं न त सिंध जो वजूद जेको आहे पंहिंजे अखियुनि जे अॻियां ईअं ॾिसंदे विञाए छॾींदासीं तव्हां समूरनि जी महिरबानी जीअं सिंधु देश जीअं साईं GM साईं